तालीम खाते सांगड़ जी नाअहली शागिर्दनि लाइ मुफ़्त फ़राहम कयल किताब शागिर्दनि खे ॾियण बदिरां किचिरे में उछलाए छॾिया आहिनि। डीईओ सांगड़ जी ऑफिस 12 सेक्रेटरी क्लास जे शागिर्दनि लाइ मिलियल किताब उछलाया विया आहिनि। तालीम खाते जे ऑफिसरनि ऐं अमले जी नाअहली सबबि हज़ारे गरीब शागिर्द किताब लाइ परेशान। शागिर्दनि में किताब विराइण मुंहिंजी ड्यूटी नाहे, किताब उछलाइण बाबति रिपोर्ट तलब कई वई है। तालीम खाते सांगड़ जी नाअहली शागिर्दनि लाइ मुफ़्त फ़राहम कयल किताब शागिर्दनि खे ॾियण बदिरां किचिरे में उछलाए छॾिया आहिनि। डीईओ सांगड़ जी ऑफिस 12 सेक्रेटरी क्लास जे शागिर्दनि लाइ मिलियल किताब उछलाया विया आहिनि। तालीम खाते जे ऑफिसरनि ऐं अमले जी नाअहली सबबि हज़ारे गरीब शागिर्द किताब लाइ परेशान। शागिर्दनि में किताब विराइण मुंहिंजी ड्यूटी नाहे, किताब उछलाइण बाबति रिपोर्ट तलब कई वई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।